ही अली आहे। अली हिकु पोपट पकड़ियो आहे ऐं उनखे जार में बंदि करे छॾियो आहे। अली चाहे थो त इहो पोपट खे हमेशा पाण वटि रखे। छा अली ईअं करे सघे थो? न, छो त जार जे अंदरि पोपट घणी वक़्त ताईं साह न खणी सघंदो ऐं ऑक्सीजन न मिलण करे उहो मरी वेंदो। अली जार में सुराख करे छॾियो त जीअं पोपट खे ऑक्सीजन मिली सघे। अली सोचे रहियो आहे त उहो पोपट खे किथे रखे, हुन शेल्फ में या दरी जे भरिसां? जवाब, अली खे पोपट दरी जे भरिसां रखणु घुर्जे त जीअं उनखे सिज जी रोशनी मिली सघे, न त उन में उॾण जी ताक़त न रहंदी। छा तव्हांखे ख़बर आहे त पोपट पंहिंजा पर फैलाए सन बाथ वठंदा आहिनि त जीअं उन्हनि खे सिज जी गर्मी मिली सघे। हिन पोपट खे ज़िंदा रहण जे लाइ ॿियो छा घुर्जे? हिन पोपट खे ज़िंदा रहण जे लाइ ग़िज़ा ऐं पाणी जी ज़रूरत आहे। पर पोपट आख़िर छा खाईंदा आहिनि? इहो ॼाणण जे लाइ अली ज़िंदा शयुनि जे बारे में हिकु किताब ख़रीद कयो। इन किताब खे पढ़ी अली खे ख़बर पई त पोपट जी ग़िज़ा गुलन रस यानी नेक्टर हूंदो आहे। अली सिखियो त तमामु जानदारनि खे ज़िंदा रहण जे लाइ ग़िज़ा, पाणी, हवा ऐं सिज जी रोशनी जी ज़रूरत हूंदी आहे त जीअं उहे साह खणी सघनि, वॾा थी सघनि ऐं पाण जहिड़ा ॿिया जानदार पैदा करे सघनि। अली पोपट खे आज़ादु करण जो फ़ैसिलो कयो। अली सोचणु लॻो त ही पोपट त बिल्कुलु पंहिंजनि वालिदेन जहिड़ो आहे। छा सभई जानदार शयूं पंहिंजनि वालिदेन वांगुरु हूंदियूं आहिनि? सभई जानदार शयुनि खे पंहिंजनि वालिदेन खां विरासत में कुझु ख़ासियतूं मिलंदियूं आहिनि। उहे कंहिं हद ताईं पंहिंजनि वालिदेन जहिड़ा हूंदा आहिनि ऐं कंहिं हद ताईं उन्हनि खां मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। ॾिसो, हिननि में कहिड़ियूं शयूं हिकु जहिड़ियूं आहिनि ऐं कहिड़ियूं शयूं मुख़्तलिफ़। छा तव्हांखे पंहिंजे वालिदेन खां विरासत में का ख़ासियत मिली आहे? गौर कयो ऐं जवाबु ॾियो।